नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे हैदराबाद खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध कल्चर फॉरम पारां पब्लिक ट्रांसपोर्ट में CNG सिलेंडरनि ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सिंध कल्चर फॉरम जे अॻुवाण साजन लाखो, अल्लाह बख़्श कंबराणी, आकिब लाखो ऐं ॿियनि चयो है त पब्लिक ट्रांसपोर्ट बस, कोच, वैन समेत मुसाफ़िर गाॾियुनि मां गैस सिलेंडरनि ते पाबंदी हुअण बावजूद हुकूमत जी बेध्यानी सबबि ट्रांसपोर्ट माफ़िया गैस सिलेंडर इस्तेमाल करे मुसाफ़िरनि जी हयाती सां खेॾे रहिया आहिनि, जंहिं करे हर रोज़ हादसा पेश अची रहिया आहिनि, जंहिं में मुसाफ़िर पंहिंजूं हयातियूं विञाई वेहनि था। हिननि चयो त पब्लिक ट्रांसपोर्ट में CNG सिलेंडर इस्तेमाल इंतहाई ख़तरनाक आहे। हिननि चयो त हादसे में फोथियल ऐं ज़ख़्मी थींदड़ मुसाफ़िरनि जे वारसनि खे को बि मुआवज़ो नथो ॾिनो वञे। हिन सिंध हुकूमत ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे अपील कई त मुसाफ़िर गाॾियुनि में CNG गैस सिलेंडरनि खे मुकमल ख़तमु करायो वञे, जीअं मुसाफ़िर गाॾियुनि में सफ़र कंदड़ मुसाफ़िर बग़ैर कंहिं ख़ौफ़ जे पंहिंजो सफ़र करे सघनि ऐं पंहिंजे मंज़िलनि ते पहुची सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़